अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां इलाही बख़्श ॼण तव्हां सां गॾु आहियां हिकु अॼु नए उनवान सां गॾु। ऐं अॼु नओं उनवान आहे असांजो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी शाइरी। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो सिंधी क्लासिकल शाइरी जो हिकु अहम तरीन शाइर आहे, जंहिंखे सिंधीअ जो चासर पिणु चयो वेंदो आहे। जेको सिंधी जो चासर उनखे इन लाइ चयो वेंदो आहे जो जीअं अंग्रेज़ी अदब में जेफ्रे चॉसर सिंधी ॿोली अंग्रेज़ी ॿोलीअ जो पहिरियों या क्लासिकल शाइर मञियो वेंदो आहे, ईअं ई जेको आहे सो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे खे वरी सिंधी ॿोलीअ जो चासर मञियो वेंदो आहे। हाणे सिंधी ॿोलीअ जो चासर शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे खे इहो लक़ब त डॉक्टर शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे ॾिनो। उन वक़्तु ॾिनो हुयो जंहिं वक़्त में अञा असां वटि काज़ी कादन जा जेको आहे बेत शाइरी असांखे कान मिली हुई। इन जे करे पहिरियों क्लासिकल शाइर इनखे मञियो वियो, पर उन खां पोइ असांखे काज़ी कादन जी शाइरी पिणु मिले थी, जंहिंजे करे असां पहिरियों क्लासिकल शाइर या आला पाए जो क्लासिकल शाइर काज़ी कादन खे चवंदा आहियूं। पर जीअं त हिनखे लक़ब मिली चुको आहे सिंधी ॿोलीअ जो चासर, त असां अचो त संदसि शाइरीअ जो ते ॻाल्हायूं त जेका शाइरी आहे उन शाइरीअ में संदसि कहिड़ो फ़िक्र आहे, कहिड़ो फ़न आहे ऐं कहिड़े फ़न ते हुन शाइरी कई आहे। सिंधी ॿोली या क्लासिकल शाइरी जी जेका बुनियादु हुयो उहो दोहे, सोठे ऐं बेत सां थियो, उहो बि ॿिनि सिटुनि वारो बेत। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी बि केतिरी शाइरी त छा, पर मुकमल शाइरी जेका इहो हा ॿिनि सिटुनि ते आहे। हा अलबत्ता 2 मुसलस ऐं 1 नज़्म पिणु मिले थो, जेको रिसाले करीमी में जेको शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी रिसाले करीमी में मिर्ज़ा कलीज बेग ॾिनो आहे। अचो त संदसि जेके हिते क्लास 12 में बेत ॾिनल आहिनि असां उन्हनि खे पहिरियों पढ़ूं सम्झूं ऐं उन खां पोइ संदसि ॿियनि शाइरीअ ते या ॿियनि बेतुनि ते पिणु ॻाल्हायो वेंदो त संदसि कहिड़ो फ़न आहे ऐं कहिड़ो फ़िक्र आहे। फ़न ऐं फ़िक्र जे लिहाज़ खां संदसि शाइरी या बेत जेके आहिनि उहा दोहे, सोठे ऐं बेतनि में मुश्तमिल आहिनि। संदसि पहिरियों बेत जेको आहे उहो आहे मूरख मूर न ॿुझणा, मूरख मूर न ॿुझणा हेॾां होॾां कनि, कटर जिनी अखियुनि में से कीअं पिरी पसंदि। हाणे हिते असांखे सम्झण जी ज़रूरत आहे, छो त मूरख मूर न ॿुझणा, मूरख लफ़्ज़ जी माना आहे नादान, अणॼाण, बेवकूफ़। जेके सम्झनि कोन था, जेके नादान आहिनि, जेके बेवकूफ़ आहिनि, उन्हनि खे हिन मूरख चयो आहे, नादान चयो आहे, बेवकूफ़ चयो आहे। हाणे अचो त असां हिनखे वधूं। मूरख मूर न ॿुझणा, ॿुझणा माना सम्झनि, जेके सम्झनि ई कोन था, बिल्कुलु बि कोन था सम्झनि। मूरख आहिनि, नादान आहिनि, बेवकूफ़ आहिनि जो सम्झनि कोन था। मूर न ॿुझणा, हेॾां होॾां कनि, अजायो जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, फज़ूल ॻाल्हियूं कंदा आहिनि। उन्हनि खे हक़ीक़त छा आहे, हक़ीक़त खे ॼाणींदा ई कोन्हनि के हक़ीक़त कहिड़ी आहे, ख़ुदा आहे त ख़ुदा उनखे कहिड़े रीति हलाए थो पियो सॼी काइनात खे, उनखे हू सम्झण जी कोशिशि बि न कंदा आहिनि, रुॻो हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। कटर जिनी अखियुनि में से कीअं पहिरीं पसंदि। शाइर जेको बि हूंदो आहे उहो तमसील इस्तेमालु कंदो आहे। हाणे छो त असांजे सम्झ में जेका ईंदी आहे उहा तमसील इंतिहाई जल्दी सम्झ में अची वेंदी आहे, जंहिंजे करे असां उनखे चवंदा आहियूं त असां मिसाल जे तौर ते सम्झायो असांखे। कटर जिनी अखियुनि में ज़ंग चढ़ियल आहे, जंहिं लोह ते ज़ंग चढ़ियल हूंदो आहे उहो लोह कमज़ोर थी वेंदो आहे, उहो उन ते मज़बूती न हूंदी आहे। साॻियो ई ज़ंग चढ़ियल जॾहिं इंसान जे दिलनि ते ज़ंग चढ़ियल हूंदो आहे, इंसान जे दिमाग़ में फ़ुतूर हूंदा आहिनि, इंसान जे दिमाग़ में ॿियाई हूंदी आहे, दोखो हूंदो आहे, फ़रेब हूंदो आहे, त उहो उन्हनि शयुनि खे परखे कोन सघंदो आहे, सम्झी कोन सघंदो आहे। इन करे चए थो कटर जिनी अखियुनि में से कीअं पिरी पसंदि। उहे पंहिंजे ख़ुदा खे पिरी, लफ़्ज़ हिन हिते ख़ुदा जे लाइ इस्तेमालु कयो आहे, अलाह जे लाइ इस्तेमालु कयो आहे, त उहो कीअं पिरी पसंदि, पंहिंजे अलाह खे कीअं पसे सघनि था, कीअं सम्झी सघनि था, कीअं उन्हनि खे जेको आहे सो सम्झी सघनि था। इहो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो फ़लसफ़ो आहे त जेको आम माण्हूअ खे सम्झाए थो, छाकाणि त संदसि तलक़ीन हूंदी हुई पंहिंजे मुरीदनि खे, जेके हुन खां सवाल कंदा हुआ, जेके हुन खां पुछंदा हुआ, त उन्हनि खे चए थो मूरख मूर न ॿुझणा। मूरख जेके आहिनि, नादान जेके आहिनि, उहे बिल्कुलु सम्झी कान सघनि, ॿुधी कान सघनि, परखे ई कान सघनि, त मूर न ॿुझणा। मूर माना बिल्कुलु इहो ई साॻियो। कटर जिनी अखियुनि में से कीअं पिरी पसंदि। हाणे उन्हनि जे ज़हननि ते कटर चढ़ियल आहे, कट चढ़ियल आहे, ज़ंग चढ़ियल आहे, ॿियाई आहे, दोखो आहे, फ़रेब आहे, इन करे पंहिंजे ख़ुदा खे परखे कोन था सघनि, पंहिंजे ख़ुदा खे सम्झी कोन था पिया सघनि। संदसि ॿियो बेत आहे, उहो आहे पाठियूं जान कजनि रोई धोई अखिणियूं, पाठियूं जान कजनि रोई धोई अखिणियूं, जर कजर जिनी अखियुनि में से कीअं पिरी पसंदि।
साॻियो ई तसलसुल आहे जेको मथियों बेत हुयो उन जो ई बेत तसलसुल आहे। पाठियूं जान कजनि रोई धोई अखिणियूं। पाठियूं लफ़्ज़ ॿिनि लफ़्ज़ माना जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। हिकिड़ो त पाठियूं धर्मी किताब या धर्म मज़हबी किताब पढ़ण लाइ, ऐं ॿियो पाठियूं सख़्तु जान रोई 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 पंहिंजे अखियुनि खे सुकाए न थिए। पाठियूं जान कजनि रोई धोई अखिणियूं। जर कजर जिनी अखियुनि में से कीअं पहिरीं पसंदि। मथे चयईं मूर्ख मूर न ॿुझणा हेॾां होॾां कनि, कटर जिनी अखियुनि में से कीअं परी पसंदि। हिन में चए थो मूर्ख, हिन में चई जेको आहे पाठियूं जान कजनि रोई धोई अखिणियूं। जर कजर जिनी अखियुनि में से कीअं पहिरीं पसंदि। जर कजर हाणे जेको सम्झण जी ॻाल्हि आहे उहा आहे जर कजर। जर चवंदो आहे मिठे पाणीअ खे, कजर चवंदो आहे खारे पाणीअ खे। हाणे जॾहिं असांजे अखि में को कख पइजी वेंदो आहे त असांजे अखि जे आॾो तिरविरा अची वेंदा आहिनि, नज़र कान पवंदी आहे सही सां असां ॾिसी कान सघंदा आहियूं। असांजा जेका बीनाई आहे उहा कमज़ोर थी वेंदी आहे। ईअं ई शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे पंहिंजे हिन शेर में फ़लसफ़ो अहिड़ो सम्झाइण जी कोशिशि कई आहे त जर कजर जिनी अखियुनि में से कीअं पहिरीं पसंदि। खारो पाणी जिन जे अखियुनि में अची वेंदो उहे पंहिंजे ख़ुदा खे, पंहिंजे अलाह खे, पंहिंजे परवर खे, पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे पालणहार खे, जेको सॼे जग ख़ालिक काइनात जो मालिक आहे, उनखे कीअं सम्झी सघंदो। छाकाणि त उनजे दिलि ते परदो चढ़ियलु आहे। छाजो? मथे ज़ंग जो, हेठि खारे पाणीअ जो, जेको अखियुनि में अची वियो आहे। अखि हिते अलामत आहे। दरअसल हिकु दिलि आहे, मनु आहे, जंहिंजे मन में जेका खोट अची वेंदी आहे उहो त पंहिंजे ख़ुदा खे परखे कान सघंदो आहे। छो त हुनखे सवाल अची वेंदा आहिनि ॿिया टियां, उन्हनि सवालनि जे में अड़ी पवंदो आहे। तंहिंजे करे चए थो जर कजर जिनी अखियुनि में से कीअं पहिरीं पसंदि। शाह लतीफ़ जो फ़लसफ़ो जेको बि आहे उहो आहे ख़ुदा खे सुञाणण जो, पंहिंजो पाण खे सुञाणण जो, पंहिंजे अंदर खे सुञाणण जो। उन फ़लसफ़े ते ई हुनजी मुकमल शाइरी आधारियल आहे। ऐं उनखां अॻिते जॾहिं असां सां टियों जेको शेर आहे उहो कुझु हिन रीति आहे त सॼण साअत हिकिड़ी जे थिए अखियूं धार। सॼण साअत हिकिड़ी जे थिए अखियूं धार त कर सभु ॼमार ॾिठोसीं न कॾहिं। सूफ़ी, सालिक, तालिब जेके अलाह जा तालिब आहिनि, जेके पंहिंजे ख़ुदा खे चाहींदा, परखनि था, सम्झनि था त उन्हनि खां सवाइ उनजी इबादत में, उनजी जेको आहे सो बुज़ुर्गीअ में असांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे, तॾहिं थो चवे त सॼण साअत हिकिड़ी, साअत माना हिकु घड़ी पल, सॼण साअत हिकिड़ी जे थिए अखियूं धार। यानी कि हिते जे थिए अखियूं धार माना मन मां, ज़हन मां, सोच मां, फ़िक्र मां जे हिकु पल जे लाइ बि हटी थो वञे त ईअं लॻे थो सॼण साअत हिकिड़ी जे थिए अखियूं धार त कर सभु ॼमार। कर मां लॻे ईअं थो त सॼी ज़िंदगी जेका फ़ुज़ूल वई आहे, अजाई वई आहे, माना हीअ ज़िंदगी कंहिं कम जी कान रही, फ़ुज़ूल वई आहे। इन करे हिन में इन वज़ाहत सां ॻाल्हि की अथई त जेकॾहिं हिकु पल जे लाइ, हिकु घड़ी जे लाइ मां ख़ुदा जे यादि खां गाफ़िल थियां थो, अलाह जी यादि खां गाफ़िल थियां थो त हीअ ज़िंदगी मुंहिंजी फ़ुज़ूल आहे, अजाई आहे। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो इन शेर खे वज़ाहत करण जी कोशिशि करे थो त हर पल, हर घड़ी मूंखे पंहिंजे ख़ालिक काइनात सां गॾु रहणो आहे ऐं उन खे यादि करिणो आहे, ऐं उन जी यादि खां सवाइ मूंखे ॿियो कुझु बि कोन्हे करिणो। मां हिकु सिलसिलो जारी रखंदुमि ऐं इन सिलसिले में क्लासिकल शाइरनि जी जेकी बि शाइरी आहे मां पंहिंजे वसार कोशिशि कंदुमि त उन्हनि खे बहितर खां बहितर सम्झाइण जी कोशिशि कयां, उन्हनि खे बहितर खां बहितर ठाहिण जी कोशिशि कयां। जेकॾहिं का सलाह हुजे त मूंखे तव्हां ज़रूरु ॾींदा, छाकाणि त हर हिक जो नज़रियो अलॻि हूंदो आहे, सोच अलॻि हूंदी आहे, फ़िक्र अलॻि हूंदो आहे। हीअ तशरीह जेकॾहिं सम्झाणी जेका कयां थो त हीअ मां पंहिंजे सोच, पंहिंजे सम्झे मुताबिक़ कयां थो, तव्हांजी अलॻि थी सघे थी ऐं इन खे तव्हां मल्टी डायमेंशनल खणी सघो था। असांजे छो जेकर असां पढ़ाइणु वेंदा आहियूं त पढ़ाइण में असां ॿारनि जी साइकोलॉजिकल खे बि ॾिसंदा आहियूं ऐं असां उन्हनि खे मिसाल उन्हनि जे मुताबिक़ बि ॾींदा आहियूं त कहिड़े नमूने सां उहे पंहिंजी ज़िंदगीअ सां उनखे रिलेट करे सघनि था। छाकाणि क्लासिकल शाइरी आहे उहा जेका क़दीम दौर में जेतिरी अहमियत हुजे उनजी, मौजूदा दौर में बि उनजी ओतिरी अहमियत हुजे। अस्सलामु अलैकुम।